खोले तो बस। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया वल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। इन्ना अरज़नल अमानता अलस समावाति वल अर्ज़ि वल जिबाल फ़अबैना अन यहमिलनहा व अशफ़क़न मिन्हा वहमलहल इंसान इन्नहु कान ज़लूमन जहूला। लियुअज़्ज़िबल्लाहुल मुनाफ़िक़ीन वल मुनाफ़िक़ात वल मुशरिकीन वल मुशरिकात व यतूबल्लाहु अलल मुमिनीन वल मुमिनात व कानल्लाहु गफूरर रहीमा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। थकलो जेके नबी से आशिक़ हो बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो त रोज़ ताईं ॿुधिजे आवाज़ त अञा रसूल जा आशिक़ ज़मीन ते आहिनि। ॾाढा पढ़ो बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ। बाल जी मेज हलदी आहे तीअ ते त कूका कंदो आहे निंड्रा चट कयूं थी पंहिंजो आराम ख़त्म करे अरे नबी ते दुरूद पढ़ते यो मलाइका खणी रोज़े ते पहुचाईंदी मुस्तफा रोज़े उतर मां दुआ घुरे त तुंहिंजा ॿई जहान कामयाब थी वञनि। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व सहाबिही व अहलि बैतिही व अज़वाजिही अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। मुझा भाइरो अज़ीज़ो दोस्तों बुजुर्गों कुरान करीम जे 22 पारे मां
सूरत आज़ाब जो आखिरी आयत तू तिलावत कयूं तम ये हुआ सूरत जेका मिठे मदीने में नाज़िल थिया एडो हमारा भला सुभान अल्लाह न था क्यों एडो थक दव त मां जोर जाओ उड़ाड़ो दादा त्यो सुभान अल्लाह मदीनो मुनव्वर वो इशारा ये नबी जाते मोहम्मद मुस्तफा जो रोजो अतारा जाते रात दिए चौरंगत वसई वसे नबी सही जरी हिजरत कई रब के चयूं अयो मुंहिंजा साईं ओ मुंहिंजा रब मको मांगे ॾाढो प्यारो थी पर मके जा शरीर मके न ठारण हुजनि तुझे तौहीद ऐं क़ुरान जे करे अबे ॾाॾे जो शहर मां मोहम्मद छॾियूं थो वञां इहो मको मांखे ॾाढो प्यारो आहे पर हाणे मुंहिंजा रब मांखे उन्हीअ शहर में रहाए जेको तोखे प्यारो आहे ॾाढो चओ सुभान अल्लाह मको मुअज़्ज़म मदीनो मुनव्वर मको नबी ज़ंगे प्यारो मदीनो जो अल्लाह के प्यारो अल्लाह शलोते पूजा हुआ आमीन ये दो करे जनो टिंडियन जी बुकन एड़ी आमीन कर द रोड ते आवाज मुझे तेरे दे अंदर में तड़पा द मक्को दिसो मदीनो दिसो काबे जो तवाफ क्यों मोहम्मद मुस्तफा जे रोजे अतार जो दीदार पौन टिन कलाकन में जहाज तरा दिए जिते लाहे तभी हे मानू कावड़िया वेठा अरबन ते सलाम दौनन जानन गया जेके महीनन जा महीना पेरे प्यादे पंधु करे जो हज करे आया सलाम उन्हन के हज हजरत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह फरमाए थे मां घोड़े पे सवार जो वञा थो ॾिसां त हिकिड़ो शख्स हथ भी कब्जे लगस पैर भी कब्जे लगस रेडियो ॾींदो थो वञे पुछो मांस अदा काॾे थो वञे जे हज ते थो वञो अज जो पंधु करे आयो है न कुरान बुधण हे कुरान अॻियां आहे रस्ता रोड भी रब वटि शाही उन माज़ूर खे चई ॿुधंदो वञ कन ॾेई जंहिंजे तव्हां माज़ूर खे चई हलो हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह चवे तो जे हलो त मां खयूं हलां जगह मां वटा वो घोड़े ते सवार थियो वञे पियो हज ते ज़बान बंद थी अल्लाह खुदा करे उन मल ज़बान खुलई जे मल दुनिया के छॾे जो ज़बान ते कलमो अची वञे टीवी जो शौकीन पादर जे भी मोबाइल कुटूं कुट मरो कबर में लहू तो खबर पवई ना अज हिन जे सुञाण त मलाइक भी सलाम कंदा ॾिसी वठ कुरान हिन जो दीदार कई इनाम टे मिले मुझो नबी तो फरमाए कुरान जी ज़ियारत कई नजर कुरान ते पई अल्लाह हिन तो 51 सालन जी घड़ीअ में खत्म करे छॾी कुरान ते तुझी नजर पई रब तोड़े रहम जी नजर सां तो निहारई बाकी वडेरे खिली ॻाल्हाए ओ होटल ते चवंदो आ त चांहि पीआरियां यार वॾी रोत अॼु मां खां ॾाढो राज़ी हो अरे यो अॼु राज़ी सुभाणे नाराज़
उन रब के राज़ी कर जो वार के भी लोडो ना जाए मरी वेंदे कुछ कर रब तोड़े रहमत जे नजर सामने आ रहे क्यों या ज़ियारत भी कुरान की इबादत में दो लिखा हुई वक्त मिलई दे नज़ारू अरे आना कनो कर हज़रत से हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैहि शरीफ वाला बुजुर्ग फरमाइंदा तो कुरान पढ़ने वालों ये समझे तो मां रब सां ॻाल्हाए रहियो आहे ॿुधण वारो ये समझे तो मुंहिंजो रब मां सां ॻाल्हाए रहियो आहे असां वटि न बैत न रुबायूं न दुहीड़ा न कसीदा न मस्कियूं न ट्रपा न नाच बगालियूं खणी आयो आहे कुरान और सोने नबी जो फर्म ये कुरान शफाअत कई तभी तुझी जा जन्नत ये मोहम्मद मुस्तफा शफाअत कई तभी तुझी जा जन्नत खबे त पिस्तुली जो को काढूं आयो आहे को काढूं आयो आहे मानी इन को वधीक तोखे रब घर भी खाराए सके तो वो काढो जेको केवल जीतन पछन के दोले वो तोखे भी ॾींदो पर हुते आयो आहे वेठो पखन ते आहे पर वॾो बड़ो रहमत जो मींहुं क़ुरान जे करे वसे एतिरा माण्हू न आया जेके मलाक आया सिजु लहंदो आहे असां पंहिंजे घर जे अंगण मां नज़र कंदा आहियूं आसमान ॾे सितारा नज़र ईंदा आहिनि पर जिते क़ुरान पढ़ियो वेंदो आहे उते नूरानी लाइट चमकंदी आहे उन लाइट खे मलाइक ॾिसी ज़मीन ते लही ईंदा आहिनि हिन दिलबर खे ॿुधण लाइ मलाइक जिन क़ुरान ॿुधण तूं अॼु बि कंबर लठ हथ में आहे हलो अरे अज तवे ही कुरान बुधे अल्लाह हजरत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह उन माजूर के चयो अदा जे हले त जगह मां वटा मां खयूं हलां त माजूर एड़ो जवाब ॾिनो जे माजूर जे चपन ते ज़बान ते चुनी दीजे छा चई साईं ता हलो घोड़े ते सवार थी हज ते मां पर जान वञा यार के घोड़े ते चढ़ी डिगी करे लहे करे वञा इहो माखम न थींदो ता भली घोड़े ते हलो असां रेलियूं ॾींदा वञी यार पर जाईंदा सब चो सुभान अल्लाह वारे वाह माजूर तुझो जवाब हजरत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह फरमाए तो मां काबे में पुगुम नजर जो कया तो वो माजूर काबे जो तवाफ रेड़ियूं ॾींदो करे दियो यो दी पुजाण वारो रब तू हराम बदो पुटन कान रखा पोटन अरे ये खत्म भी न देवाईंदे चवंदा चङो सो मो छुटी जिंद पंहिंजी कबर अची कर जॾहिं तोखे रब न छॾियो आहे त तुंहिंजे बचन खे कीअं छॾींदो पढ़ाए बचन खे क़ुरान जो अखि ॿूटे त पोइ बचा क़ुरान पढ़नि त कबर तुंहिंजी अखि टेक ते कुशादी थी वई नजर जो कम तो वो माजूर काबे जो तवाफ पियो करे इन अव्वल बैतियू उज़िया लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका व हुदल लिल आलमीन मानी वारे भी हिते आंदी त जमात हर मानी के दिसे रहे दे अल भी खैर अल्लाह असरत दे हाने जमात के पक थी त जलसे को पो मानी पो नमाज 1:30 बजे वेठो अढाई त हिकड़ो कलाक
मां जिंदगी में 35 मिनट 20 मिनट कदी न क्या कला कंदा तो 2 कलाक डेढ़ भी विहारे छॾे न क़ुरान के हिन जे बरकत सां 2 कलाक भी क़ुरान पढ़ो क़ुरान सां दुख भी लहंदा तो क़ुरान सां गूंज भी लहंदी हिन में कमाल गालियूं गाड़े कने वाटर भी न टपंदई अरे सॼी रात कंहिंजे कबर ते पए त पढ़ो जेके लाॾा करे पढ़े थो टके जो सवाब मैयत खे न मिलंदो टे कुल पढ़ ख़त्म जो सवाब हिकु दफ़ो यासीन पढ़ हुन क़ुरान जे ख़त्म जो सवाब असांखे खपे उहो जेको कबर में कम अचण वारी हीअ शइ अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान बाजारे बाज कई पैदा कई इंसान उनके सेखारे कुरान समूरा जो हे वो कुरान ये जो बहादुरन के सरदार मोहम्मद मुस्तफा जो बार कयो हेडो सीनो मुबारक का हुजूर जो जबलन इनकार क्यों जमीना इनकार के फअबई हे आलम बेटा मानन जे जुतिया जेड़ो नाया कंदे इनकार क्यों न खणंदा से बार पहाड़ो तहां खणो बार के पुरजा थी वेंदा कुरान जो बार बहादुरन के सरदार मोहम्मद मुस्तफा कयो अल्लाह करे निंद्र में नबी से की ज़ियारत थई ए नलके में भरिया बर्फ जो ना मारे करने हे वो कुरान जेको पढ़जी रहियो जे करे आयो आए अज बुझो इन कुरान के बुधी अमल कई जेको पंध करे आयो आए पेरन के जेका मिट्टी जी दज़ पई हेरे त इहा भी क़यामत दी तुझे अमल नामे में तुरंत कुरान के बुधी अमल कई बात पढ़े हे तो तौबा करे उठ जे तो जहन्नम जे बाह जे धुएं जो तो भी न ॾींदो जबलन जेड़ा गुनाह दी तौबा करे उठ जे तो गुनाह धोई छॾींदो मां मथो मेटे नेकियूं लिखाईंदो सुभान अल्लाह युबदिलुल्लाह सय्याति हसनात थकल हो ॾाढा त जो सुभान अल्लाह कलाक ये गुजरी वेंदो जना 5 मिनट पर ॿुधाईंदो मां कुरान जे कुरान जे करे दुनिया भी सोनी कबर भी सोनी आखिरत भी सोनी अल्लाह ताला चवंदो मलाइको ने एडी तौबा कई आ जेको मुंहिंजे अर्श खे लोॾे विधो अथई खणी जो हिन जा दफ़्तर इनखे मेटींदा मथो नेकियूं लिखंदा अञा कुरान पढ़ा इन्नल हसनात युज़हिबन सय्यात ज़ालिका ज़िक्रा लिज़्ज़ाकिरीन कुराड़ा जेसते मिशन तपे त लोलियूं ॿुधाया न अल्लाह हा मुंहिंजा रब अॼु केॾो हिननि खां राज़ी थियो आहे जो उते आंदो अथनि जिते वॾो बड़ो रहमत जो मींहुं थो अचे गुनाह मेटींदो नेकियूं थो लिखाईंदो वञे ॿियो छा खपे अॼु क़ुरान मजीद ॿुधी राति वञी निंड कजाए ज़िंदगीअ में अहिड़ी निंड न आई हूंदई जेका अॼु रब क़ुरान जे करे निंड कराईंदी छो त सुकून कुरान में आहे हेॾे कंदे गंदा प्रोग्राम माण्हू ॿुधी रात जो मोबाइल में ॾिसी पो निंड था कनि जे निंड करे कंदे ऐं उन रात मौत आई त किनो थी मरंदे पर कुरान पढ़ंदे ॿुधंदे मौत आई हे कुरान हथनि में आहे त तुंहिंजे जनाज़े में माण्हू त ईंदा पर मलाइक बि आसमान मां लही हिन खां परे न वञ हिन खां परे न वञ हा हुजूर जी इज्जत नबूवत सखावत मुस्तफा जी
नबूवत खत्म नबूवत ये सुजान भी जो दुनिया में कुरान कराई तो इन को परे दो और छा तो चवई रब अरे जे मित्र माइट कुरान जे करे तो के कुरान को झल तो उन्हें के छड़ी जाए कुरान न छड़ी जाए इनके न छड़िया हेठी मोड़ जा साथी कंबर ते हलदई लाड़काने ते हलदई वरी दिसदा त हाणे किरी पियो आहे वरी पोइ ते मोटंदई ऐं हे कबर में भी तो सां हशर में भी हिनखे छॾींदो तरी तो जेवा तस्मू बिहबलिल्लाह जमीआ ये रसी थी हिनखे मजबूत करे वठ कहीं तो कड़ा खड़काए कहीं में तो कुछ को नहीं अरे ये पेनू थी ये मोहताज थी ये मुजावरा ज़हरीला नांग थी कुछ न वट को नहीं सब खजाना मार बवटी मुझे जान जे शाम में आ ओ जे की भूत मान जा ए दोडी दो मैं जो मर्दे ते भूखई न लगन जेके दौलत जे कढन दौलत कंदे कंदे मरिया पोयों छॾे विया ढिग करे औलाद जे पई पोयों तबाही ॾेई छॾियऊं बोहारो घुमाए छॾियऊं कुझु न बचो पिंदा था वठनी पर जेके हिन जे कढ लॻा अल्लाह अकबर उन जा बच्चा पोयों हाफ़िज़ थिया आलम थिया वो मरी विया अॼु बि उन्हनि जे कबर ते रहमत जो मींहुं अच्छी दाही की वही थी अन्या ज़िना अन्या चोरी अन्या व्याज अन्या शिरक अन्या ज़ुल्म याद रख ये जुंडन में हथ पई तो को छड़ाण वालो न हुंदी जवे तो तौबा करे मुझे दर ते आ तू अबे अम्मा के प्यारो नाहे जेको मां के प्यारो है अम्मा के तड़ी प्यारो है 10 महीना पेट में सांजो थी अबे के तड़ी प्यारो है अबे जो खून में तिरंदी अर्श वारो तो चे मां कुदरत जे हथन सा ठायो तमाए मां जे पेट में 3 अंधारियूं कुराड़ा सिधो थी वे अब्बा सिधो थी मुंहिंजा साईं हा वेठो इतने ख्याल घर हलिया विया थी त बकरी मलाए आयूं अलाए कोन अलाए गऊं काॾे वई न तू कुरान ॿुधण आयो आहे तुंहिंजी बि हिफ़ाज़त रब कंदो तुंहिंजे माल जी हिफ़ाज़त बि रब कंदो अचो कुरान वॾो खज़ानो जन हिन के सुञातो कि वो वली थी सुभान अल्लाह ते जो ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह जेंजी अन्या लिखाली खीर दरबार में जो मस्जिद भी थिया इहे थी वली ताकत कुरान जी करामत वली जी चढ़ो हिकड़ी आयत पढ़ी अंग्रेज जे पिंडो जरंजू चयूं दुखी पयूं लहू अंगलना सुभान अल्लाह त कयो हेड़ा वारा थकल होता थकडाव कुराड़ो कल 3 जलसा करे रात भगवा अज जलसा 4 भी नी रात रब कराए तो हेरे गंडे मारे वो भी वायदे ते 40 सालन में मां कंहिंखे धोखो न ॾिनो आहे 40 साल वायदे कन थियान खुदा जी ज़ात ॾिसे हाणे 5 ॾींहं ॾे मातली हैदराबाद सांगड़ मथे वञ सिकिन पिया हिकिड़े चयो अड़े जलसे मां उथी अड़े चवंदा त कुराड़ो थी वियो आहे लठ ते थो हले अड़े ज़ालिमो कुरान त कहिड़ो पढ़ियो अथई रोआरे वेठे बुधो मारे कने हुन चईं त इहो घुराए ॾियो त मां ॿुधां उहो बि कुराड़ो छो त असां कुराड़नि खे वणंदासीं न नौजवान जेके जज़्बात सां ॻाल्हाइनि असां पोड़ा उहो अल्लाह जेको कमु थो वठे सुभान अल्लाह जो सिकिन था माण्हू हिन कुरान जे करे अचो हिन खे हिन खां परे न अर्ज़ करण आयो हाणे त जा घड़ी हयाती मिली थी उन्हीअ खे राज़ी कर ऐं रब रसूल तॾहिं राज़ी थींदी जॾहिं मजूरी कने कुरान जी ग़ुलामी कने मोहम्मद मुस्तफ़ा साईं बस क्यों जा भला अलाए मां चयो साईं बस साईं चयो त साईं खे चयो त हले
हल की न अदाई पूरा कंदुमि इंशाअल्लाह पर कुरान गालियूं न छो त पंध करे कुरान जे करे आया छा जे करे आया हो जेके कुरान जे मैयत मथे करो वो स्टेट सेक्रेटरी त बुंडी उछलियूं हले हुयो अल्लाह फक़रऊ मा तयस्सर मिनल कुरान ये तो केतरो थी सगई कुरान पढ़ छो त आसान द कुरान तदी हजरत इमाम हसन हुसैन 7-8 सालन जे उम्र में बई भाई जो कुरान जा हाफिज थियो तौरेत इंजील ज़बूर जा हाफिज ताके नजर न ईंदा अज भी दुनिया में ॾिस त करोड़न में मर्द मायूं कुरान जा हाफिज जाते कुरान पुजंदो उते रंग लाईंदो बिलाल जे सीने में कुरान आयो एडो रंग लातई घुमे मक्के जे घेटन में पियो जुतिया जो खड़काट अर्श ते पियो हले इहो भी कुरान तडी तो रब चवई हिलत जी दाम लगे न छड़ कुरान वारी रसिया के मजबूत करे वठ इहो मुंहिंजो कुरान दुनिया में तू मजबूत कर माना हिन जो चयो मन हिन जे मर्जी ते हल आखिरत में इहो कुरान परन में उडारे रब सां मिलाईंदी ये आलम वेठान मारे करने क्या मजेदी अम्मा बेजा अबू बेजा हाजी साहब लाल बेजा हाँ हाँ जेका तो सम प्यार थी करे तू न सा उहा बेजा हे पुत्र बेजा भाई बेजा पीर सजन रब कुरान में भाग केवा उहा भी बेजा पर उते कुरान पंजे आस्कन परवानन के गोलिंदो हिया परन में उडारींदो मुंजो नबी तो फरमाए सूरत बकर सजो परवन भी सूरत आल इमरान खबो पर कुरान आस्कन के परन में उडारे वनी रब जे ज़ात सा मिलाईंदो मानू दा चवन मेरे मुलन जो गाली में तो बुद्ध यही हुआ हया कर नबी सचो आचो फरमान भी सचो आ सुभान अल्लाह जो ही कुरान पढ़न में उडारींदो मानू चंदो वजीर अमीर नवाब कामोरा ये था उडामिया वजन मथों वर्दी मिलंदी अहलुल कुरान ये कुरान वारा था उडामिया वजन अज उन्हनि खे ॾिसंदो ए मुलान मस्जिद में प्यान ओ जे मस्जिद में उहे ईंदा जन ते अल्लाह जी घुर हूंदी सुभान अल्लाह चौड़ा जमींदार जो हिकिड़ो ड्राइवर गाड़ी झले अबा करने माडे ओ चाचा माडे करने जमींदार जे ड्राइवर गाड़ी झली ये मां नमाज पढ़ी जाऊं नमाज ते वियो सब निकरी आया हे अन्या ना आयो वे अब्बा वे अन्या ना आयो हिन के जेने हिन के छा थी वा पाण लई के अचे छो नथो हे सब नमाज पढ़ी निकरी आ के नथो छड़े केर नथो छड़े त तको आहे ही कोन अरे वो रब नथो छड़े ये को तो के हेडे अचण नथो दे मुला मस्जिद में आया यो मस्जिद अल्लाह जा घर हे कुरान हथ में नबी फरमायो मस्जिद बीत जा बाग हे आलम वेठान पुछन ला इलाहा इल्लल्लाह भी जिक्र अल्लाह भी जिक्र हु भी जिक्र कुरान भी जिक्र पर वडो जिक्र दी नमाज वडो जिक्र अज तो समझाए तू चवने की रोजे जो कुल मिठे मदीने में जो हज जो कुल मिठे मदीने में जो ज़कात जो कुल मिठे मदीने में जो मारे कंधे नमाज एडी रब के प्यारी आ जो जिब्रील के जे मुझे पैगंबर के मारे वठी जे 70 आसमान अरबी मोहम्मद करीम किरास कयूं
अर्श ॾेखारिया, कुर्सी ॾेखारिया, जन्नत जो सैर कराया। ए नलके में भरिया वन ईअं त कंहिं हौदीअ में भरी हुजे। अल्लाह मारे कंदे अर्श ॾेखारिया, जन्नत जो सैर कराया, पंहिंजो दीदार करायास। जेके शयूं न ॾेखारियूं मां कनु ॾे उहे ॾेखारियास। लिनुरियहू मिन आयातिना, अंदर सड़े तो सड़े सड़े छले यहूदीअ जो अंदर, नसारे जो, ॾेढ जो, भील जो, भंगीअ जो, ओड जो, हिंदूअ जो, मुशरिक जो, मुनाफ़िक जो अंदर क़ुरान सां सड़ंदो आहे। मोमिन जो अंदर तो ठरंदो आहे। न बस पीती आहे, थोरो रख ढुक। हाणे साईं चए थो हेॾऊं, ईअं न त पाणीअ में विझे। अल्लाह हेॾो अचु न बुज़ुर्ग काॾे वए, इहा बुंडी खयूं वेंदो कर पाण सां। लिनुरियहू मिन आयातिना, हाथ अंदर के धोए, इनके बंद कर। मारे कंदे कपड़ो धोपणो आहे साबुण सां, मुमिन जो अंदर धोपणो आहे क़ुरान सां। मुशरिक जाॾो क़ुरान पढ़ो लटा सड़ी वेंदसि, अंदर ईअं पचेसि थो ॼण बाहि जी बुंडी ॾिनी अथसि। मोमिन चवंदो हीअ गर्दन लही वञे, हिनखे न छॾींदुसि। बुंडी खणी गीदे में विझो ॾेसि। सुभान अल्लाह जो राजा। नारे तकबीर, असमते कुरान, नारे तकबीर, उलमाए हक हरमाए देवबंद। कुरान पढ़ण में उॾारे आशिक खे रब सां मिलाईंदो, चवंदो वजूह हुई यौमइज़िन नाज़िरतुन इला रब ॾिठो त ॾुख ई लही वेंदे। अरे कहाणी बागड़ियाणी थो ॾिसे त बि हुनजे कॾ चितो थी वियो आहे। हया नथो अचई जे मां ढूंढ जी धप थी अचे, इहा कंदे काॾे तुंहिंजे लाइ मां वॾे अखियुनि वारियूं हूरां जन्नत में विहारे। इहे मिलंदियूं उन्हनि खे जनो क़ुरान खे सुञातो। कुरान चवंदुसि मुंहुं मथे कर, हेड़े कंदे चवंदुसि उहो थी तुंहिंजो रब जंहिंजो काबे जे मुंहुं करे सजदा करे। अदा ॻाल्हायो न, तूं माण्हुनि जा सजदा करे, वणनि जा, गबरनि जा, मरीज़नि जा, हथड़ा दुर्गतनि जा, दयाहनि जा, सिज जा, चंड जा। मुशरिकनि जे लिस्ट में नालो लिखियो मां, मुशरिक क़यामत ॾींहुं क़बर मां उथंदा, हे कंद भॻल, मोमिननि जा कंद मथे हूंदा, मलाइक बि सलाम ॾिया। नारे तकबीर, शान मुहम्मद मुस्तफा, वजूह यौमइज़िन नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िरा। कुरान चवंदो उहो थी तुंहिंजो रब जंहिंखे ॾिठो न हुई पर जंहिंजे नाले ते लख लुटायई त उहो मां राज़ी। मस्जिदूं ठारायई, मदरसा कुरान जा वाइज़ करायई त मन ॻोठ वारनि मां कंहिं न कंहिंजे हिदायत ते ॻोठ वारा बाहि खूं बची वञनि, क़यामत जे ॾींहुं हुज़ूर जे पोयों जन्नत में रवाना थिया। हाजी नूर अहमद के लख शाबाश वाह, उहो क़ुरान पढ़ायो अथई। हे मथे ते क़ुरान आहे जंहिंजी मज़ूरी माण्हुनि वटि कोन्हे, जंहिंजी मज़ूरी रब पाण। कुरान जी मज़ूरी रब वटि थी जन्नत। वल्लाह यदू इलल जन्नत वल मग़फ़िरा
बगालियूं सॾे दो रब पाण मोमिननि खे काॾे अचो त जन्नत बि ॾियांव त माफ़ी बि ॾियां असांखे जो बशयूं खपनि माफ़ी बि ॾाढा ॻाल्हा जन्नत क़ुरान चवंदुसि हे उहो थी तुंहिंजो रब जंहिंजा ज़िक्र कंदे या अय्युहल्लज़ीना आमनु ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा ज़िक्र कजो हाणे मोटी आहिनि साॻे ज़िक्र ते त वॾो ज़िक्र निमाज़ नबी साईं खे मथे घुराए हेरे कंडे मारे छोकरा बस करे वियो वॾा ॻाल्हाइनि कंडे मारे हे चोटीअ जा लफ़्ज़ थी मथे घुराए मुस्तफ़ा खे नयूं नयूं निशानियूं ॾेखारियूंमांसि जेके अॻु न ॾिठियूं आहिनि उहे ॾेखारियूंमांसि अर्श कुर्सी जन्नत पंहिंजो दीदार करायोमांसि हाणे सोना आओ त तोखे तोहफ़े में निमाज़ ॾियां ॻाल्हाए न बुज़ुर्ग छा ॾियां निमाज़ तोहफ़े में तंहिंजी माना निमाज़ अहिड़ी शइ आहे न जेका मथे घुराए ॾिनई हज जो हुकुम हिते मिठे मदीने में रोज़े जो हुकुम मिठे मदीने में ज़कात जो हुकुम मिठे मदीने में हा निमाज़ अहिड़ी शइ आहे जो मथे घुराए तोहफ़े में निमाज़ ॾिनई तुंहिंजी उम्मत 5 वक़्त पढ़े तूं 6 वक़्त उन्हनि ते 5 वक़्त फर्ज़ तो ते 6 वक़्त फर्ज़ तहज्जुद वारी निमाज़ तो ते फर्ज़ आहे हिन करे त तुझे मकाम में महमूद वारी मारी जन्नत वारी सभिनी खां मथे आहे त इबादत बि तुंहिंजी सभिनी खां मथे हुजे सुभान अल्लाह बेशक अच्छी दाढ़ी थी वई अञा रब नथो सुञाणे जंहिंजा थोरा थी ॻाल्हियूं नथी मां वटि क़ुरान बैतरा कसीदा नथी क़ुरान बैत हिन यादो धक्कू ई न झलींदा क़ुरान एड़ो रब हुजूर के नहीं जे तू पढ़ंदो वन तो दुश्मन दोस्त करे जाए जेके लड़ा पिया कन हिन जो क़ुरान ॿुधो रोइन पिया आहे को जेको अरबी मोहम्मद करीम दे वठी हले त कलमो पढ़ी गुलाम बन जाओ सुभान अल्लाह ॾाढो चओ सुभान अल्लाह क़ुरान चवंदो हे उहो थी तुंहिंजो रब जे तोखे पाणीअ जे कचरे में लखनि जो लाल बणायो अॼु एॾी वॾाई आहे हेरे हेरे तक हित कंदो हित पंजर जी ॾियूं मुछां ॼण हुंडा गाॾी स्कूटर जा ब्रेक अथनि ॾाढी वणे नथी ये ॾाढी मुला रखी क़ुरान मुला पढ़े अरे पोइ जन्नत में बि मुला वेंदा पर वेंदा उहे जेके मुवहिद हूंदा सुभान अल्लाह जो मुशरिक न अरे मुशरिक खे क़ुरान में रब ज़ालिम करे छॾियो आहे ज़ालिम इन जहिड़ो ज़ालिमी कोन्हे जेको रब नथो सुञाणे मां जे पेट में 3 अंधारियूं थी कंदे मथां चई त बसि ईअं ॼायो आहे खाईंदो पीतो घुमंदो वतां ढोरनि जीअं न ॾिस त मां रब तोखे ठाहियो कीअं सुभान अल्लाह अमर जे पेट में हेॾे हेॾे कंदे जाती बच्चो तो जो नहीं वो रहमा वाली जा पेट में गूंद रहमा वाली जा दे गूंद अन्या करो सनु पर्दो जे में लपेटे तो छजा ये गंदगार तुझे वेझो ही ना थे सुभान अल्लाह रब तुझे कुर्बान अन्या वो न तो सुनाने ये छायो थी अला लहुल खल्क़ वल अमर चादो पढ़ा कुरान ज़बान नथी हलई हुते त झूठी न आहे घणा डंडा बाल खे आया तो चे हेतिरा उहे लिखे दो ज़ालिम लिख लिखां थी हया नथो चई अला लहुल खल्क़ वल अमर तबारकल्लाह रब्बुल अरे इन कुरान में रब तो चवई ये पैदा मां क्यों दमाए तो हुकुम मोजो मन बेशक हाने जलसे वाले जे सड ते आया जलसे वारो चए हे मौलवी हले वायद ते हे हले या जमींदार वट को बीठल उन जी पगार तो खाए वो जमींदार चवंदो हे तू हे कम कर तू हे कर अल्लाह तो जे पैदा मां क्यों दमाए न खबे तुझो कुछ तू पान पेनू है मुहताज है तू मां के छाड़ी ने ना हिकड़ी छे तो को मां रब तो घोड़ा केड़ी के ये जेका तस्वीर उंदे में ठाई दमाए या मुझे दर ते जो तो जेकी घोड़ तमा जाए सुभान अल्लाह
अकीदे जो वाज थी ना अकीदो गाजू नथी उन रब जी तो सुञाण कराए ये लखन जो लाल बनायो था हाने एडे ए मानू न ॾिठा एडे अरे हिन ॾे ॾिस त इज्जत बचाई वेहो साईं वेहो मुंहिंजा अब्बा वे कुरान छिके थो अचे अगर मांखे रात जो विहारियो हेॾे जनवरीअ में अगले साल बाक़ी 4 कुराड़ा बचा कुल थी या न शामियानो न ॻाल्हि 1 बजे जनवरी में मां पाण ॾका पियो मां चयो खुदा करे जिंद छुटे दुआ घुरां अजी जे कुरान पढ़ियो आहे मथियां टोपा 3 मेलन में आवाज़ पियो रब ॾिसे तो कुराड़ा भी लठड़ीअ ते कुरान ॿुधण आया सॼो पिंडा भरिजी वियो माण्हू स्कूटरनि ते 3 मेलन में आवाज़ पियो वञे पाड़े ओड़े वारा आया जे उते बिस्तरे ते निंड न पे आई चयोसीं उते वञूं कुरान जो दीदार बि करे छिके ईंदो आहे मोमिन खे कुरान बेशक कुरान जंग हे वो थी तुझो रब जेने नाले ते खैर खैरात कई जिक्र कई ज़ियारत कर द दुख लानी हे सोनो मौलाना मोहम्मद इदरीस हे हाजी साहब नूर अहमद सोनो मौलाना उज़ैर अहमद सोनो हे मौलाना सोनो ये जमात सजी सोनी हेरे कंदे सारा नबी सोना पर अरबी मोहम्मद सोनम जो सरदार पर कन खोले कंबर जे लाए के वारा वो रब के न सोनो होंदो जे सजो जान सोनो बनायो जो कुरान वाले जी रब ते नजर पवंदी हेरे कंदे अखियूं भी न छुंबींदो दीद परे ही न कंदो ढो ही न थींदो अल्लाह अकबर चवंदो रब मुंहिंजो तो ढो ही न थो थिए अल्लाह चवंदो घबराए न ई शमशर आचर सूमर अंगारा सब लोड़े था छॾियूं जुमे जो ॾींहुं बचंदो 8 ॾींहं मां अल्लाह जन्नतनि खे पंहिंजो जुमे वारे ॾींहुं दीदार कराई पढ़ा कुरान इनखे छॾ लाल इनखे छॾ मारे कंदे चवे तो वला हुस्ना उल हुस्ना मिजन तती असांजी हाणे आ दई तमारा ॿुधाए अल्लाह मेखे साहब रहमतुल्लाह अलैह के जन्नत में जाए दी आमीन अल्लाह अकबर जंहिंजा साथे थोड़ा मांखे चवंदो भाई तो भाई न पढ़ जाए कुरान न छड़ जाए कुरान थी वई लथ ते हले तभी मानू तोखे न छड़ींदा या बरकत थी कुरान कमाल है न में के तो रखो तो सोना पर नाला भी सोना नाला भी और जेड़ो नालो वठदे जेस ताईं जीअरो हूंदे न बुख्यो न उन्यो बेशक कुरान में हां या दुनिया के करना वला हुल अस्मा उल हुस्ना रब तो सोनो पर नाला भी सोना सब को है ना कुरान चवंदुसि इहो थी तुंहिंजो रब ज़ियारत कर तो तुझा दुख लाहे सुभान अल्लाह चओ अल्लाह ताला चवंदुसि उते मांखे राज़ी थी अॼु आ जेकी घुर त मां तोखे राज़ी थिया ईअं वॾेरे खे चवंदे अॼु ॾींदी 5 रुपया सुभाणे नौकर खे चवंदो विच सींधी जो डंडो अहिड़ो हणे जो छॾाई और रब छा थो चए घुर त ॾियां उते तगारियूं कई मज़ूरियूं कई पत्थर कुटियई लाबारा कई अरे तॾहिं ते वेही मुंहिंजे कुरान जी तिलावत कई हाणे ओरे आ उते तो राज़ी कयो अॼु हाथ मां राज़ी कयां हिक ॻाल्हि कुरान मां के वहाबी हैरान न वञो अरे वहाबिन वटि ॿ ॻाल्हियूं हिकु अल्लाह जो कुरान जो नबी जो फरमान ये कुरान शफात कई तभी जा जन्नत ये मोहम्मद मुस्तफा कई शफात भी जा जन्नत पर
ये बिनी शफात कई तो 8 ही दर अल्लाह जन्नत जा खोले दी हल जेड़े मन दिल घुरई हले वन मां तो खो राजी हां पर मुझो नबी भी तो खो राजी इरजीला रब्बिक राज़ियतन मर्ज़िया अल्लाह इन लाउड में बरकत हो अगर एकड़ो ना भी न आयो आ ये लाउड खणी इको साउंड अरे उनके हलाइण कोन पिया पो तो घुटा पे आया छा बे के चम बाबा तू बुझूं फेर चे माखे त अचनी कोन अल्लाह अकबर अल्लाह इन लाउड में बरकत करे आमीन जो लागे इरजीला रब्बिक राज़ियतन मर्ज़िया वदखुली फी इबादी वदखुली जन्नती अल्लाह जन्नत खास मुझे बानन जे टोली में शुमार थी ऐ जन्नत में दाखिल थी दुनिया वारा दुख लही वई मज़ा थी उते 4 ॾींहं दी हयाती मरी वेंदे वो जन्नत में रब चवंदुसि नहरियूं हे बाग हे मेवा हे हेरे कंडे हे पट जा वगा हे सोन जा कंगण हे हूड़ा 5 मिनट बचान बाकी सुभान अल्लाह जो आजा ये भी दाइन भी है ही नथी जट भी तो कुरान पढ़ो ना अल्लाह फदखुली फी इबादी वदखुली जन्नती हाने हमेशा इते जन्नत में रहो दाखिल थी तो दुनिया वाला दुख लानी सुभान अल्लाह जो आजा मारे तको गालायो साईं ओ बा वे 5 मिनट वे तमा दुआ तो करा हेडे होडे न तको घणा वरी हेडे दादे जिंद भत कढंदा अलाई छा अगे न निकर दो जैसे दुआ न थी सुभान अल्लाह क़यामत जेडी हेडे तक कुरान वारन के ये मलाक जन्नत रे वठी वे ओए बां सीधी कर बगल तरती ये सिद्धो जन्नत जे तरफ सिद्धो छा चवना वसीकल लज़ीन तक़ौ रब्बहुम इलल जन्नत ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा व फुतिहत अबवाबुहा व क़ाल लहुम खज़नतुहा सलामुन अलैकुम सुभान अल्लाह सुभान का जाए अज थकल आए दी दसे से वलर कयूं मानू बीठान होटल ते होटलन वारा भी एडा सियाणा जो जंग बेंच जी भजी पया त सिरांदा जन हेठ तभी हे वेंदो मस्जिद रे न ईंदो उते वेंदो पंजण जेडी बीड़ी छिकींदो वा तडो दुओ नासनमो जड़ो रेल जे मिशन के बाहर लगी मर त खबर पई हेरे कुरान के छडेंदो ही वठी अंदा मलाक मोमिनन जी पेरियों निशानी यादी बिजंदो त रब कहो वलम यख्शा इल्लल्लाह सुभान अल्लाह कर आखिरी लफ्ज थी आखिरी ये वठी सिद्धो जन्नत जे दर ते पुजाए आई साहब मारे ओ मलाइका सलाम कंदस सुभान अल्लाह छा चवंदस बुद्धो सलाम जे तहां के अरे पेट के पत्थर बदव कुरान न छड़ियो हद में छड़ियो कुरान न छड़ियो बच्चा कुहायो कुरान न छड़ियो मारा खादव कुरान न छड़ियो बिरादर तोड़े कुरान न छड़ियो अरे दीन ते माल मिलकत लुटाए अमीर नमो फकीर थियो कुरान न छड़ियो हलो जन्नत दे जन्नत तहां जे इंतजार में आओ मलाक पे सलाम कंदा पर अन्या अचुत अंदर उठारिया हे मथे ते कुरान रब भी सलाम कंदो जन्नत रब जे ठायो थी पढ़ा कुरान जाकू वेठो छा पढ़ियो तम
जो कोई ना कुर्सी ते वे जो बगालियूं कर न दल्लो एक कुरान जो नबी जो फरमा छो तो सुकून इन्हीं में आ वाह तो सजो डी मानुन जा बाकुन जेड़ा पटिया पिया बिश्त कीअं वञे हे अखियुनि मां पाणी वहां खुदा जो खौफ दिल में अचे त उठल राज़ी थे सलामन कौलन मिर रब्बिर रहीम हिनखे निंड हाणे ई अचाई थी जिन मोबाइल थी हिते ईंदा ई आका और टीवी ते विहारे बर्फ जो सूओ अख में तभी तारा है अरे हिन जो दीदार कंदो कर तो रुठल राज़ी थी पेंदी सलाम कौलन मिर रब्बिर रहीम अल्लाह सलाम कंदो जन्नत के अरे रब सलाम करई बियो जा खपई जे किने कतरे मां ठाही उन कतरे पानी वारे ते अखन वारी सूअ कनन वारी सूअ हथन वारी सूअ चपन वारी सूअ अरे बिन जड़ा बिन जे विच में एड़ी जुबान ठाही मैं जैसा बिच्छू बोलियो तो बोले मानू तो बोले पर मलाइका भी कुरान न थो वणे अल्लाह हाजी नूर अहमद के जलसे के कबूल फरमा जमात के खैर के कबूल फरमा आलमन जो अचण कबूल फरमा ओते भी आलम वो भी इहो ही कुरान पढ़दा अञा माखों भी वधीक अंदर तान जा उहे ठारींदा मां चढ़ो ये सीधा करे मानू विहारिया रब ये हित गड़ चोती जलसे में जन्नत में भी ई गड़ कया आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मद मुबारक वसल्लम रब हाजी साहब जे खैर के कबूल फरमा इनके माल में रिज़्क़ में बचन में बरकत कर जन जग से भी ताउन कियो उनके डहूल करे खजाने मोंडे रब जे के आलिमन नात खानन हाफिजन तालिबन यतीमन मस्जिदन मदरसन में अड़ घुरियो खैर काजन रब उनके डहूल करे खजाने में अता फरमा अल्लाहुम्मा इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन सल्लल्लाहु तआला मुंहिंजा अल्लाह हाजी साहब जे अमर जी कबर हिन कुरान जे करे रोशन करियो ऐ अल्लाह हाजी साहब जे अमर जी कबर हिन कुरान जे करे कुशादी करियो ऐ अल्लाह पर जे जो अमड़ी वाबो भाई मरी आया ऐ अल्लाह अल्लाह तो के सदे रहा हूं अल्लाह तू एडो करीम आ तो के एडी ताकत आ ये कब्रन में जनाजा खणाए जन्नत दे मोकले तभी मर्जी जो मालिक आ अल्लाह ये तो इन कब्रन में इन जो कब्रा बिस्तर जा बाग बनाए तभी तू का दवा ऐ मुंजा रब जे जा अजीज करीब अबू अम्मा बाहर तोड़े आया उन जो कब्रा बिस्तर जा बाग बना उनके कब्रन में सुख जी निंद करा उन जो अचन कबूल फरमा मौलाना मोहम्मद सिद्दीक साहब जे कहते मां कहां वट आई तां जी ज़ियारत थी अंदर शरीफ यो कुरान पढ़ो दुख लही आ सफर जो थक लही ऐ अल्लाह यो दुनिया सोला यो मां बेकार कम थो थे माके केर सुनारे तगारी तरी को नबी आवे ये दुनिया करम नवाजो दुनिया में रहे तेन कुरान को परे न कर रब मारे तभी ज़बान ते या कलमो होजे या कुरान होजे सल्लल्लाहु तआला अला खैर खल्की मोहम्मद व आलिहि वसहबी